सुजावल के वार्ड नंबर 11 में पानी की खोट खिलाफ शहरीन पारा पब्लिक हेल्थ इंजीनियर ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो। एहतिजाज कंदड़ आरफ फोटाई, अज़ीज़ हथियार, मूसा मल्ला, अब्दुल्ला गंजोरी ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 4 महीननि खां असांजे वार्ड में पाणी नाहे, जे करे हज़ारे रहवासी सख़्त मुश्किलातुनि में आहिनि। हिननि चयो त असां टाउन इंतज़ामिया खे शिकायत ॾिनी आहे। हिननि चयो त शहरीन खे पाणी ॾियणु पब्लिक हेल्थ इंजीनियर वारनि जो ज़िम्मेवारी आहे, जॾहिं त पब्लिक हेल्थ वारा असांजो मसइलो ॿुधण लाइ तयार ई न आहिनि। एहतिजाज कंदड़नि DC सुजावल इलाही अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त सुजावल शहर जे 11 वार्ड लाइ पाणी जी फ़राहमी यकीन बनाए शहरीन खे वधीक परेशानी खे बचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।